असा कमाल के इन करे बश्क ना है कयो जो हूँ मुझो मुड़स है, पर उन करे कमाल के असा बश्क कयो है त हुन गुनाहन का तौबा कई आ आई उन में बदलाव असा पांजी अखिन से डिठो आ। या तोके तमाम जल्द खबर पइजी हुंदी पठाणी बेगम त कमाल खान केतरो सुधरी वयो आहे। असा हुन के ही आखिरी मौको दिनो है, वरी इन के मौको कोन मिलंदो। बीहर त हू असा के मुके कोन दिंदो पठाणी। कमाल खान माठ में पंहिंजी तैयारी कंदो ऐं पोइ अची असा के एड़ो सुक कंदो जो चुरण जो मौको ही कोन दिंदो। कमाल तुंजे मथा घणा ही जुल्म कयान, इने करे तोखे यकीन न ईंदो त कमाल जहिड़ो माण्हू भी सुधरी सघे थो। कमाल खान जी तूं ऐं रबन निमाणाइप ॾिठी आहे, पर मां हुन जा ज़ुल्म ॾिठा आहिनि। न तो मुंहिंजो चवण वरितो न वरी रबन मुंहिंजो चवण वरितो। पर हाणे जॾहिं ॿीहर कमाल खान पंहिंजे ज़ुल्मनि ते लही आयो न त उन ॾींहुं मां हिन घर खे हमेशह जे लाइ अलविदा चई वेंदसि।